कंबर खां ॾिसूं था नियाज़ हुसैन तुनियो जी ही रिपोर्ट। कंबर दरगाह आलिया हुसैनाबाद शरीफ़ कंबर में सिंध जे अज़ीम रूहानी हस्ती हज़रत सैयद ग़ुलाम हुसैन शाह बुखारी जो पहिरियों उर्स मुबारक मल्हाए पियो वञे, जंहिंमें मुल्क जी कुंड कुड़िछ मां मशाइख़, अज़ाइम उलमा कराम ऐं दरगाह जा अक़ीदतमंद लखनि जी तादाद में शिरकत करे रहिया आहिनि। जीअं त दरगाह हुसैनाबाद कंबर अॻूणो स्पीकर सिंध असेंबली आगा सिराज दुरानी, अॻूणो MPA नवाब सरदार ख़ान चांडियो समेत ॿियनि सियासी माण्हुनि बि वॾे अंग में शिरकत कई आहे। इन मौक़े ते उलमाए मशाइख़ साईं जी ज़िंदगी ते रोशनी विझंदे चयो त कंबर वारा साईं असां अल्लाह जा कामिल वली हुआ, जिन सॼी ज़िंदगी तबलीग करे दीन जे पैगाम खे हर झंग में पहुचायो ऐं लखे माण्हुनि जी दिलनि में अल्लाह ऐं उन जे रसूल जी मोहबत जो ॾीओ ॿारियो, जंहिं करे अॼु पाकिस्तान खां अलावा ॿियनि मुल्कनि में बि साईं सां मोहबत करण वारा मौजूदु आहिनि। सैयद ग़ुलाम हुसैन शाह बुखारी हिकु वॾी हस्ती हुई जंहिंजो ख़ाल भरणु मुमकिन न आहे। जो त प्रोग्राम असर नमाज़ ताईं जारी रहंदो। ख़ुसूसी ख़िताब साहिबज़ादा अल्लामा सैयद नसरुल्लाह शाह बुखारी ऐं साहिबज़ादा सैयद सनाउल्लाह शाह बुखारी करण फरमाईंदा। मग़रिब नमाज़ खां बाद मज़ार शरीफ़ ते चादर पोशी ऐं ताज पोशी कई वेंदी, जंहिंखां बाद आख़िरी दुआ दरगाह हुसैनाबाद शरीफ़ जा सजादा नशीन हाफ़िज़ुल क़ुरान साहिबज़ादा सैयद अताउल्लाह शाह बुखारी करण फरमाईंदा।